अदा वडेरे जे फैसले का पंहिंजो पाण खे बचायो था ऐं असांखे तव्हां तलाकू था ॾियारियो। अदा इन वडेरे वटि तव्हांखे फैसलो नाहे कराइणो त ॿियो को हल सोचियो। अदा बाक़ी तलाकनि वारी ॻाल्हि असांखे सुठी कोन थी लॻे। हाँ दिया तलाक औरत लाइ वॾी गार आहे। या तलाक जेका तलवार आहे न ज़ख़्मी रुगो न कंदी आहे, माण्हू खे मुर्दो बणाए छॾंदी आहे। भाउ हाजी छा ॿुधायां, हिन हवा जे सूरनि त मूंखे कपे छॾियो आहे। असुल केॾी महिल जेरा था कपजनि, केॾी महिल फिफड़े था कपजनि, केॾी महिल आंध्रा था कपजनि। कयां त कयां छा? अरे रे भला तुम्हारे जिस्म में वो का साई का तकवाड़ा कहीं वेठो छा जो रुगो पियो कपजी। अदा छॾीन हे आहिनि बेस्ता पुता शकी नथा थियो, शर्म नथो अचेव असां जहिड़े बेस्तम सां फ़ैसिलो करण आया हो। कीअं था पुता? बस मेरे ज़ाले ने भेनरुनि जे सिर खे था ॾिसूं, न त तव्हांजी औकात जाए एतिरी ज़रड़ी। तोसां पूरा 4 कलाक ॼाड़ी हईया अञा सम्झाया। तुंहिंजा फ़ैसिला बि मुंहिंजे लिखणे वांगुरु हूंदा आहिनि। केॾी महिल चवंदो आहीं त ठहणो आहे, केॾी महिल चवंदो आहीं त छॾाइणो आहे।